ये हदीस वरी बुधो मदीने वाले साईं फरमाया कि को जुम्मे शरीफ की रात या जुम्मे के ॾींहुं सूरह यासीन की तिलावत करे सुबह जो उठे तो उनके दफ्तर में हिकड़ो गुनाह बाकी न। सुभान अल्लाह। ये हदीस पाक में आत हबीबन करीमन फरमाए जो को जुम्मे शरीफ की रात सूरह यासीन की तिलावत करे तो सुबह जो उथंदो आ त 70,000 मलाइक उनजे रहमत ऐं मग़फ़िरत जी अल्लाह वटि दुआ पिया घुरनि। सुभान अल्लाह। 70,000 फरिश्ता उनजे लाइ सिफ़ारिशी हूंदा आहिनि अल्लाह जे दर ते त मौला इन जी मग़फ़िरत कर, मौला इन जा कम पूरा कर, मालिक इन जूं मुरादूं पूरियूं कर, मौला इन जूं हाजतूं रवा फरमा, हे मुंहिंजा मौला इन जूं परेशानियूं हल कर। 70,000 मलाइक अल्लाह वटि दुआ घुरंदा आहिनि कंहिंजे लाइ इन ख़ुशि नसीब जे लाइ जंहिं जुम्मे शरीफ जी रात ते यासीन सूरत जी तिलावत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। यासीन सूरत जेकॾहिं माण्हू आराम सां पढ़े तो 6 मिनट लगन था। यासीन सबूरी पढ़ण में 6 मिनट लगन था। जेकॾहिं तव्हां पंहिंजा क़ीमती 6 मिनट कढी जुम्मे शरीफ की रात या जुम्मे शरीफ के ॾींहं ते यासीन सगोरी पढ़ो ऐं तव्हांजे लाइ सॼे ज़िंदगी जी गुनाहनि जी माफ़ी मिली वञे ॿुधायो त सौदो सस्तो आहे या महांगो आहे? अहिड़ो कमु कजे या न कजे? सुभान अल्लाह। जेकॾहिं यासीन सगोरी के माण्हू बीमार के धोई चीनी जी हिते बि चीनी जी प्लेट ते लिखी सूरह यासीन उहा धोई उनखे प्यारजे त अल्लाह ताला उन माण्हू जे अंदरि 70 शिफ़ाऊं दाख़िल फरमाए। सुभान अल्लाह। 70 बीमारियूं उन जूं निकिरी वञनि। सुभान अल्लाह। समझो था? ऐं जेको माण्हू सूरह यासीन धोई पिए थो उन जे अंदर में अल्लाह ताला 70 नूर दाख़िल फरमाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हूं त सॼो क़ुरान नूर आहे, सॼो क़ुरान रहमत आहे, शफ़ा आहे, बरकत आहे, अता आहे, सखा आहे, इनायत आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ में फैज़ आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ में शिफ़ा आहे, अखर अखर में अल्लाह ताला जल शानो रहमत ऐं करामत रखी आहे। पर सूरह यासीन जेका आहे न इन जो रंग ई ॿियो। सुभान अल्लाह। इन जो शान ई अल्लाह ताला निरालो बणायो। सुभान अल्लाह। समझो था? जुम्मे शरीफ जी रात आहे त तव्हां सभु इहो दिलि में अज़्म कयो त इंशाअल्लाह ताला या सुम्हण खां अॻु में सूरह यासीन पढ़ी पोइ इंशाअल्लाह। क़ुरान त हर कंहिंजे घर में रखियो आहे न, बावजूदि वञो सुम्हण खां अॻु में सूरह यासीन पढ़ी ऐं पोइ सुम्हो इंशाअल्लाह। अॼु शुरू कयो पर पोइ इहो पंहिंजे रूटीन ज़िंदगी जो बणाए छॾियो। जॾहिं जुमो अचे न त सुम्हण खां अॻु में सूरह यासीन पढ़ी सुम्हंदा कयो। इत्तफ़ाक़ आहे जे इन राति उन माण्हू जो मौत थी वियो न त क़यामत जे ॾियारे शहीदनि सां गॾु सुभान अल्लाह। हुनजो हशर मरंदो बिस्तरे ते पर उथारियो वेंदो शहीदनि सां। सुभान अल्लाह। ऐं रमज़ान जो महीनो क़ुरान जी तिलावत जो महीनो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त जीअं लोह खे पाणी लॻंदो आहे न त लोह कटिजी वेंदो आहे, उनजी सफ़ाई न कजे त कटिजी 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 आख़िर उहो लोह ॻरी वेंदो। तव्हां ॾिठो आहे लोह खे मिटीअ में विझो पाणी में विझो त लोह आस्ते आस्ते कट लॻंदी ज़ंगजी 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 उहो लोह ॻरी ख़तमु थी वेंदो। हबीबन करीमन फरमायो त माण्हुनि जे दिलुनि खे भई ईअं गुनाहनि जी कट ऐं ज़ंग लॻी वेंदा आहिनि। साहबनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह पोइ भला इहे दिलि जा ज़ंग कीअं लहंदा? हबीबन करीमन फरमाया क़ुरान जी तिलावत सां। सुभान अल्लाह। जो क़ुरान जो दौर करे थो न, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे थो त रब्बुल आलमीन उन जे दिलि जा ज़ंग लाहे थो, कट लाहे थो, उनजी दिलि रोशन बणिजी वेंदी। सुभान अल्लाह। चिमकी पवे थी। सुभान अल्लाह। ॾिसो न घर में बत्ती न हुजे त घर ऊंधा हूंदो आहे, ओचितो जो बल्ब अचे त कीअं घर रोशन थी पवंदो आहे। ईअं माण्हू जी दिलि बि ऊंधा ई बणिजी वेंदी आहे। पर जेॾी महिल माण्हू क़ुरान पढ़े थो त अल्लाह ताला हुनजे ऊंधा ई दिलि खे रोशन बणाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं रमज़ान जे महीने में घणी क़ुरान जी तिलावत कंदा कयो। इहा सुन्नत बि आहे, अफ़ज़ल अशरफ इबादत भी है। सुभान अल्लाह। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
रमज़ान जे महीने में जिब्रील लही ईंदो सिदरा वटा हुजूर जी ख़िदमत में। जिब्रील कुरान पढ़ंदो हुजूर जन ॿुधंदा, वरी हुजूर जन कुरान पढ़ंदा जिब्रील ॿुधंदो। इन तरह सां 83 पारा जिब्रील ऐं मदीने वारो साईं पाण में वेही तिलावत कंदा। सुभान अल्लाह। जंहिं साल साईं जन दुनिया तां पर्दो फरमायो उन हिकिड़े साल जे उन आख़िरी रमज़ान में साईं जन 32 ख़त्मा पूरा कया जिब्रील। साईं जन पढ़नि पिया जिब्रील ॿुधे पियो, वरी जिब्रील पढ़े पियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॿुधनि पिया। क़ुरान पढ़णु रमज़ान में कसरत सां तिलावत करणु या मदीने वारे साईं जी सुन्नत। हबीबुल करीमुल फरमाया क़यामत जे ॾियारे रमज़ान बि अल्लाह जे हुजूर में पेश थींदो, क़ुरान बि रब जे हुजूर में पेश थींदो। सुहिणी सूरत में सोनी शबीह में कुरान ते रब जे साम्हूं बीहंदो। रब खे अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मुंहिंजो अर्ज़ आहे। रब फरमाईंदो क़ुरान छा थो चवी? अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला ही उहे माण्हू अथई जेके क़ुरान पढ़ंदा हुआ। हे मुंहिंजा मौला के सुम्ही पिया पर हे क़ुरान वेठा पढ़ंदा हुआ। हे मुंहिंजा मालिक इन्हनि क़ुरान जे पढ़ण वारनि जे लाइ मां सिफारिशी आहियां। वरी रमज़ान सुहिणी सूरत में ईंदो, हसीन चेहरे सां अल्लाह जे हुजूर में साम्हूं पेश थींदो। सुभान अल्लाह। रब फरमाईंदुसि त रमज़ान छा थो चवी? अर्ज़ कंदो मुंहिंजा मालिक हे उहे माण्हू अथई जेके रमज़ान जा रोज़ा रखंदा हुया, रमज़ान जी इबादत कंदा हुया, राति जागंदा हुया, ॾींहं जो पाण खे बुखियो प्यासो रखंदा हुआ, राति जो नरम गरम बिस्तरनि खे छॾे मुस्लिम खे आबाद रखंदा हुआ। मुंहिंजा मौला मां हिननि जे हक़ में सिफारिशी आहियां। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाईंदो त हे क़ुरान तुंहिंजी सिफारिश क़बूल, हे रमज़ान तुंहिंजी सिफारिश क़बूल। जन्नत तव्हांजी इज़त सुञाती उन्हनि खे पाण सां गॾाए वठो, जन्नत में दाख़िल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह कंदो फज़लाबाद जे हिननि जमायतनि जे लाइ हेॾो क़ुरान बि सिफारिशी हूंदो, हेॾो रमज़ान बि सिफारिशी। ऐं इहा मस्जिद बि शफ़ाअत ॾींदी, मस्जिद बि गवाही ॾींदी। यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, ज़मीन ख़बरूं ॿुधाईंदी। जिते जिते तव्हां तरावी पढ़ो था न, इहो ज़मीन जो टुकड़ो कुरान जो फरमान है। यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, ज़मीन ख़बरूं ॿुधाईंदी पंहिंजूं। मुंहिंजा मौला हिन हिते तरावीह पढ़ी, हिते तहज्जुद पढ़ी, मुंहिंजा मौला हिते सोमाणी पढ़ी, हिन फजर पढ़ियो, हिन टेपारी पढ़ी, हिन बेपारी पढ़ी। इहा ज़मीन शाहिदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिन महिल ज़मीन शाहिदी ॾे, वरी जिन महिल तव्हां मिसलन हीअ तरावियूं पढ़ियूं मजलिस में वेठा आहियो, जेॾी महिल तव्हां उथी घर ॾे हलंदव न त इहो तव्हांजो अमल आहे। तरावी जी निमाज़, मजलिस में वेहणु, क़ुरान हदीस ॿुधणु, इहो तव्हांजो साॼो अमल आहे। इहो अमल ई तूं खणंदा मलाइक खणंदा। आसमान जो हर माण्हू जे लाइ दरवाज़ो जुदा आहे, हर माण्हू जे लाइ। जेतिरा तव्हां वेठा आहियो न, हर माण्हू जे लाइ अल्लाह ताला अमलनि जे चढ़ण जो हिकिड़ो जुदा रस्तो ठाहियो। सुभान अल्लाह। उन रस्ते मां तव्हांजी रोज़ी लहंदी आहे, उन रस्ते मां तव्हांजा अमल चढ़ंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सम्झो था? सुभान अल्लाह। जेॾी महिल तव्हांजा जो हे अमल, सोमाणी निमाज़, तरावी निमाज़, ही मजलिस वारो सवाब, इहो जेॾी महिल मलाइक मथे खणी वेंदा न, त इहो क़यामत जे ॾियारे में आसमान जो दरवाज़ो बि तव्हांजे लाइ शाहिदी ॾींदो। सुभान अल्लाह। ज़मीन बि शाहिदी ॾींदी, आसमान बि शाहिदी ॾींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ही वक़्तु आहे अल्लाह ताला असांखे मिलायो त हिन वक़्त जो असां क़दुरु कयूं। अधु रमज़ान जो बाक़ी बचो आहे, ख़बर न आहे कीअं थो गुज़रे पियो। हबीबुल करीमुल फरमायो त यतकाबु ज़मान, जॾहिं क़यामत वेझो थींदी न त ज़मानो सुकड़िजी सोढ़ो थी वेंदो, ज़माने मां बरकत खॼी वेंदी। ईअं लॻंदो साल ईअं गुज़रंदो ॼण के महीनो गुज़रियो, महीनो ईअं गुज़रंदो ॼण हफ़्तो गुज़रियो, हफ़्तो ईअं गुज़रंदो ॼण ॾींहुं गुज़रियो, ॾींहुं ईअं गुज़रंदो जो टोपी टांडो दुखाईंदे, बाहि ॿारींदे टांडो दुखाईंदे ॾींहुं गुज़रियो। ॾिसो हींअर उहो वक़्तु अची वियो आहे, ख़बर नथी पए त कीअं वक़्तु गुज़री थो वञे। कल्ह चंड ॾिठो तो, अॼु 15 16 तारीख़ आहे जी।
तो मुंहिंजा दोस्तो बाक़ी जेको रमज़ान बचो आहे उन जो क़दुरु कयो, नमाज़ सां मोहबत रखो, बा जमायत नमाज़ पढ़ो, अल्लाह जो क़ुरान जी तिलावत कयो, रब जो ज़िक्र कयो, सोने नबी जे मथां घणी सलात घणो दुरूद पढ़ो, अल्लाह राज़ी थिए मदीने वारो सां। अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु